नाज़रीन, मातली में 2013 ईस्वी में NTS टेस्ट पास कंदड़ तालके समें उम्मीदवारनि पारां खेनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ फलकारा चौक खां रैली कढी ट्रैफिक चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील नसीर सोलंकी जी हिन रिपोर्ट में। I request to Mr. CM Sindh Sir Murad Ali Shah and Education Minister सरदार अली शाह से रिक्वेस्ट करूंगा कि काइंडली NTS 2013 वालों को ऑर्डर दिए जाएं और उनके लिए ऑफर ऑर्डर का नोटिफिकेशन निकाला जाए। जोर मुतालबो करूं था त असांखे ऑफर ऑर्डर ॾेई असां मां बेचैनी ख़त्म कई वञे। असीं 9-10 सालनि खां हिते रोडनि ते एहतजाज पिया था करियूं, पर असांजी का बि ॻाल्हि ॿुधी नथी वञे। असीं एहतजाज वारा आहियूं। असांखे 2013 में नौकरियूं कोन मिलियूं हुयूं। असीं पास कैंडिडेट हुआसीं, पर असांखे नौकरियूं तव्हां कोन ॾिनियूं। तॾहिं तव्हां चयो वेटिंग में आहे त सीटूं कोन हुयूं। हींअर जॾहिं केरु पास कोन थियो आहे त पोइ तव्हां जेके फेल आहिनि उन्हनि खे नौकरी ॾियो पिया। जॾहिं असांजो हक़ आहे त तव्हां असांखे ॾियो न नौकरी। वज़ीर आला साईं मुराद अली शाह साहब खां एजुकेशन मिनिस्टर ऑफ सिंध सरदार अली शाह साहब खां इहो मुतालबो आहे त असांजे जेको सो छोकिरनि में तमामु घणी बेचैनी जी लहर पखिड़िजी वई आहे। जेके वीचारा 9 साल खां रोडनि ते धिका पिया खाइनि ऐं कोर्ट जे हुकम जे बावजूद भी इन्हनि सां इंसाफ़ नथो कयो वञे। तव्हां NTS बि अवां जो इदारो आहे त IBA बि अवां जो इदारो आहे। तव्हां IBA वारनि खे एहलियत ॾेई करे उन्हनि खे जेके छोकिरा फेल आहिनि उन्हनि खे तव्हां पास करे तव्हां जेको सो अपॉइंट करे रहिया आहियो। NTS वारनि कहिड़ो ॾोह कयो? उन्हनि जो एवरेज बि